हाँ गोविंद के गुण गाए, हाँ गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, राम गोविंद के गुण गाए। तू गोविंद के गुण गाए, तू गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, तू गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, हाँ गोविंद के गुण गाए। जिसने जन्म अमोलक दीना, जिसने जन्म अमोलक दीना, जिसने जन्म अमोलक दीना, जिसने जन्म अमोलक दीना, इसका कबहू नाम न लीना, किसका कबहू नाम न लीना। तुमको ये न सुहाए, तुमको ये न सुहाए, तुमको ये न सुहाए, न सुहाए, तुमको ये न सुहाए। गोविंद के गुण गाए रे तुम, गोविंद के गुण गाए। उठत बैठत सोवत जागत, उठत बैठत सोवत जागत, खावत पीवत बोलत चालत, खावत पीवत बोलत चालत, निषदन नाम धिया, निषदन नाम दिया। गोविंद गोविंद के गुण गाए, हाँ तू गोविंद के गुण गाए, हाँ तू गोविंद के गुण गाए, तू गोविंद के गुण गाए। ओ हरि का नाम जपे हितकारी, हरि का नाम जपे हितकारी, उधरे नीच ऊंच नर नारी, उधरे नीच ऊंच नर नारी। तू भी राम रिझाए, तू भी राम रिझाए, तू भी राम रिझाए, तू भी राम रिझाए। ओ गोविंद के गुण गाए प्यारे, गोविंद के गुण गाए। कहे त्यों हरि नाम जपीजे, कहते हो हरि नाम जपीजे, हाँ कहते हूँ हरि नाम जपीजे, कहते हो हरि नाम जपीजे। राम जपन में विलंब न कीजे, राम जपन में विलंब न कीजे, राम जपन में विलंब न कीजे, राम जपन में विलंब न कीजे। हरि से हेत लगाए, हरि से हित लगाए, हरि से हेत लगाए, लगाए हरि से हित लगाए। गोविंद के गुण गाए रे तू, गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, तू गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, तुम गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए, तू गोविंद के गुण गाए, गोविंद के गुण गाए रे तो, गोविंद के गुण गाए। रे तो तटके न था
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। संतन महात्मा जो हिकिड़ो ही हुकुम, कोई 10 न 20 न अलॻि न, हिकिड़े हंधि ईअं लिखियलु आहे जेकी मां चवां थो इहो लॻभॻि केरु मञींदो बि न, केरु चवंदो बि न, छाकाणि असांजी अञा ॿुधी असांजी सम्झ उहा ॻाल्हि नथी सम्झे। असांखे एतिरी सम्झ न आहे जो मां सम्झां। मां 4 या 5 ॻाल्हियूं चवंदुमि, आख़िरी ॻाल्हि न मञींदा छा चइनि? कीअं? पहिरीं लिखियलु आहे त भई हिकिड़े कंहिं परिवार जो न बचाव थींदो हुजे, हिकिड़े परिवार जो बचाव थींदो हुजे ऐं हिकिड़ो माण्हू मरे त मारे छॾिजे। हिकिड़ो मरण सां सॼो परिवार जो बचाव थिए त कजे न, हिन में छा आहे? मरे त वञी मरे, छाकाणि त पुठियां 5 जी जान बचण वारी आहे। पर हिकिड़ो उनखे कुटुंब चइबो आहे, परिवार चओ कुटुंब चओ। हाणे इन ॻाल्हि खे अॻिते वधाइनि, चई जेकर हिकिड़े गामड़े जी बचति थींदी हुजे, गामड़े जो सुख थींदो हुजे त परिवार या 4-5 ॼणा जेके न मारे छॾिजनि। ख़बर अथव हिकिड़े भाईअ खे लठ हुई सुकी या बांस, पोइ गुरूअ खे चयऊं तीर्थ करे चई लठ जॾहिं साई थियई न तॾहिं मोटी अचिजांइ। त हिकिड़े गांव खे 4-5 ॼणा के हुआ, पाण में दोस्त हुआ, मित्र हुआ। चई राति जो बाहि ॾींदासीं, गांव वारा सड़ी वेंदा, माण्हू पंहिंजे सामान खणण में हेॾा होॾा भॼन में लॻंदा, असां पुठियां चोरी करे माल खणी ईंदासीं। त हुनखे बि ॻाल्हि सम्झ में थोरी जीअं आई। चई हाणे हीअ राति जो 12 बजे उथंदा, हींअर सुम्हिया पिया आहिनि, हीअ ॼणो जाॻियो, ॾिठई न हाणे निंड आई आहे 10 बजे ताईं, 12 उथंदा। हाणे उथण खां पहिरीं हिनखे पूरो करे छॾियो, 5 खे मारे छॾी, लठु अथनि दे दनादन मथे में लठ जो हिकु लॻंदे उथंदो या माण्हू। लठ बि मज़बूत हुअसि, सभिनी खे मारे पूरो करे छॾी। सुबुह जो उस ॾिस छा हो, लठ साई हुई। गुरू खे चई मां कयो त पाप हो, चई तो पाप कई पर कंहिंजे लाइ कई? हुननि गाम खे बचाइण लाइ। त हिकिड़े गाम जे वास्ते बचाइण जे वास्ते जेकर परिवार जी कुर्बानी ॾियणी पए त डन भले कजे। ईअं बि इहा बि ॻाल्हि तव्हां मञींदा सम्झंदा, सभु ॻाल्हि सवली आहे। पर हिकिड़े गांव जी कुर्बानी कजे शहर जे वास्ते, पर हिकिड़े शहर जी कुर्बानी कजे हिकिड़े देश जे वास्ते। हाणे एतिरी ॻाल्हि त तव्हांखे सम्झ में अची वई, भई घर जे वास्ते माण्हूअ जी, गांव जे वास्ते घर जी, शहर जे वास्ते गांव जी ऐं देश जे वास्ते शहर जी कुर्बानी करे सघिजे थी। पर भाई सॼे देश खे बि कुर्बान करे ॾिए, माना छॾे ॾिए माण्हू, कोई वास्तो ई न। कॾहिं? जॾहिं माण्हूअ खे आत्मा जो आनंद वठिणो हुजे। भॻवान जे भॼन करण जे वास्ते न तव्हां ते परिवार जी जवाबदारी आहे, न तव्हांखे गांव जी जवाबदारी आहे, न तव्हां ते शहर जी जवाबदारी आहे, न तव्हां ते देश जी जवाबदारी आहे। भॻवान जो भॼन कयो था या न? जे कयो था त यस तव्हां ओके माण्हू आहियो, जे नथा कयो त गांव देश हरने खे बचायो, तव्हांखे नरक में फिटी कंदा। सही सदी ॻाल्हि आहे। पर एतिरी ॻाल्हि ख़ाली असांजे संस्कृत शास्त्रनि में चल, ॿियो केरु दुनिया भर में केरु न चई सघे न। केरु चवंदो भई पंहिंजे आत्मा जे आनंद जे लाइ या भॻवान जे भॼन जे वास्ते, परमात्मा जे पाइण जे वास्ते तूं दुनिया जे सॼे खे तीली लॻाए। पाण खे दुनिया सां वास्तो न आहे, पाण खे आत्म सुख खपे, आनंद पाण जो नाम जो भॼन खपे। छाकाणि ही भॻवान जो जेको असांखे ही शरीर मिलियो आहे, परमात्मा असांखे ॾिनो आहे, भॻवान असांखे हीअ मनुष्य देह, इहा छाजे लाइ मिली आहे? देश जी रक्षा लाइ, गांव जी रक्षा लाइ, फलाणे जी सेवा लाइ, हिन जे लाइ, हुन जे लाइ, भॻवान जे भॼन जे लाइ। तोखे भॻवान जे भॼन खां सवाइ ॿी का ॻाल्हि सुझणु न खपे। जेकर सुझे थी त अञा तुंहिंजे दिमाग़ में कुझु मिड़ई उठ भरियल आहे, सम्झ में ॻाल्हि तोखे नथी अचे। करिणो आहे तोखे भॻवान जो भॼन करीं थो त वाह वाह, न कंदे त इन जे लाइ तोखे ॾंड भोगणो पवंदो। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन इहा ॻाल्हि लिखनि था, जिसने जन्म अमोलक दीना तिसका कबहू नाम न लीना। जंहिं परमात्मा तोखे ही जन्म ॾिनो आहे, उन जो नाम न जपी, भॻवान जो भॼन न करी, या पंहिंजे उन परमात्मा जा थोरो सहस
थोरो 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 न मञी, उन्हें परमात्मा जो थोरो थोरो न मञी। थोरा के तुंहिंजा थोरा थोरा हिकु मिंट ॻायो। तुंहिंजा थोरा थोरा तुंहिंजा थोरा थोरा लाल लखन खां बि घणा, लखन खां बि घणा बेअंत भगवान तुंहिंजा नाला घणा हो। तुंहिंजा थोरा थोरा तुंहिंजा थोरा थोरा लाल लखन खां बि घणा, लखन खां बि घणा बेअंत भगवान तुंहिंजा नाला घणा। सही सिधी ॻाल्हि आहे। उन परमात्मा तोखे गॾह मां घोड़े मां उठ मां हेतिरे मनुष्य 184 जूणनि मां घुमाए करे इंसान कयो। ऐं अहिड़े परमात्मा जो अहसान तो भुलिजी वञी तो माण्हू त न चइबे। तोखे भॻवान माण्हू ठाहियो तूं माण्हू न टरे, ही छा ॻाल्हि आहे? मां इहा ॻाल्हि कॾहिं कॾहिं सम्झाईंदो आहियां, कॾहिं कॾहिं इहे थींदो आहे, पोइ मूंखे अहिड़ियूं कथाऊं यादि कान थियूं अचनि। भई सम्झो हिकिड़े संत खे उहा ॾेखारी सोन जो ढेर या भई हीरा लाल हस, उहो ॾिनई त हुन हथ लॻंदे वरी थी आली, पथर थी आली। ईअं कीअं थी सघंदो आहे? पापी माण्हू हूंदो न भाई। तव्हांखे भॻवान अहिड़ो मनुष्य चोलो ॾिनो, हिनखे मनुष्य खे तव्हां मनुष्य राणी न ॾिनो, हीअ छा ॻाल्हि आहे? अरे भाई तोखे भॻवान तोखे इंसान ठाहियो आहे त परमात्मा इंसान ठाहियो, तूं इंसान त घटि में घटि रहो जहिड़ो तोखे ठाहियो अथई ओड़ो। न इंसान खां पोइ वरी तूं हैवान ते लही अची भॻवान तोखे ठाही इंसान थी वे हैवान, ईअं छो? ही संत महात्मा इहा ॻाल्हि चवंदा अॼुकल्ह जे ज़माने में त ईअं मां जेका कथा ॻाईंदो न त इहा करणी सम्झो माण्हू चरियो आहे संत, हाणे केरु ॿुधे थो छा इहा कथा? पर बाबा कल्याण इन ॻाल्हि में थियणो आहे न। परमात्मा तव्हांखे छा ठाहियो, असांखे छा ठाही? परमात्मा मूंखे ठाही तूं इंसान थी, वरी ऐं इंसान थियोसीं कोन, ऊंधा सूंधा कम कर, वरी गुरू मूंखे मिलियो, उन कृपा कयो, मानुष ते पशु से मानुष किया, मानुष से किया देव, कहे टेऊ गुरुदेव से कीना अलख अभय। वो किया है साईं सरल भजन है क्या याद? पशु मां मानुष कहे, मनुष्य कयो हैवान मां किया है। सही याद थोड़ी याद गाय तू ही गाय हिन खे ॾे ॾीस, भले थल गाए पोइ तूं ॻाए जा। सतगुर मिठा तुंहिंजे नाम तां सभिनी सुखनि जे धाम तां बलिहार मां, बलिहार मां, बलिहार मां, बलिहार मां, गुरुदेव सुंदर श्याम तां सच्चे स्वामी प्रेम राम तां बलिहार मां, बलिहार बलिहार मां, बलिहार मां, मुखे मनुष्य कयो हैवान मां, मुखे मनुष्य कयो हैवान मां, कयो देव तो इंसान मां, कयो देव तो इंसान मां, मुखे
माना भगवान असांखे जनम कढ ॾिनो इंसान जो, ऐं वरी दुनिया जे खिटपिट में भोगन में विषयनि में जेड़नि में झटनि में खिटपिट में कहपीअ में असां वरी छा जानवर बणिजी वियासीं, हैवान थी वियासीं। गुरूअ जो संग मिलियो, गुरू वरी छा कयईं, हैवान मां थोरो इंसान ठाहियईं, इंसान मां देवता ठाहियईं, देवता मां वरी ब्रह्म ठाहियईं। इहे गुरू जो उपकार आहे। गुरु नानक साहब इहा ॻाल्हि लिखी आहे, पशु से मानुष किया मानुष तक बलहारी गुर आपणे देहवारी सदवार, जिन मानुष ते देवते किए करत न लागी बार। गुरुअ असांखे अहिड़ो सम्झाणी ॾिनी त असांखे माण्हूअ मां बि पाण देवता ठाही, पशुअ मां माण्हू ठाही, माण्हूअ मां देवता ठाही। इहा गुरूअ जी कृपा आहे। प्रेम सां चओ श्री राम। नाम जपे तो कोई आहे, हू आहे कृतज्ञ आहे त भॻवानु आहे। छा चए कृतज्ञ सम्झो था भई जेको कए इंसान कयल उपकार खे मञे, ऐं जेको कृतज्ञ न आहे कृतज्ञ आहे। कृतज्ञ माना जेको चऊंसि भलाई कयूंसि उनखे हणी धोई फिटी करे पाणीअ में, अहसान मञे ई न, त अहिड़ो जेको कृतज्ञ न आहे इहो ॾाढो ख़राबु माण्हू हूंदो आहे। केतिरो ख़राबु आहे, कंहिं दफ़े मां सम्झायो ॾाढा साल थी विया, पोइ ॾाढी ख़राबु ॻाल्हि सम्झाइणी पवंदी आहे त भई जेको माण्हू कृतज्ञ न आहे इन जी नज़र केतिरी ख़राबु हूंदी आहे, ॾाढी ख़राबु हूंदी आहे। ख़राबु ॿुधायांव, पर ॿुधाइणो मूंखे ॾाढो ऊंधो ई पवंदो, सुबुह तो त इन मिसाल आहे, ॻाल्हि ॿुधाइणी ख़राबु आहे। युधिष्ठिर खां जुआ कराए, जुआ जो नतीजो बि ॾेखारिणो आहे त कंहिं वॾे माण्हू खे, युधिष्ठिर जहिड़े माण्हूअ खां बि जेकर जुआ थी त केसि ताईं हद ताईं वञी पहुतो, उहा ऊंचाई ऐं नीचाई ॿई ॾिसणी पवंदियूं न भाई। युधिष्ठिर कहिड़ो हिकिड़ो धर्म जो अवतार हो, जेको धर्मवाद जो अवतार आहे उहो छो अधर्म कंदो, छो जुआ कंदो। पर जेकर अहिड़ो माण्हू बि जुआ करे त केतिरो करी सघे थो, हलंदो हल, ऐं तव्हां असां केतिरो करंदासीं, उहो युधिष्ठिर जहिड़ा कान आहियूं असां। हिकिड़ी ॾिसो न, ठाहिण वारे केतिरी ऊचाई ॾेखारी आहे, वरी केतिरो हुनखे हेठि किरियल ॾेखारियो अथई, जो पंहिंजी घर वारीअ खे बि दाव ते लॻाए छॾियईं ऐं जवाबु न ॾेई सघियो। एतिरो माण्हूअ खे नुक़सानु पहुची सघंदो आहे, ऐं हेॾे वॾे माण्हूअ खे पहुतो, रवाजी खे त ईअं त असां त उहो भई उॾामींदासीं, ख़बर ई कान पवंदी। प्रेम सां चओ श्री राम। छा पियो ॿुधाए? कृतज्ञ जेको आहे केतिरो ख़राबु थींदो आहे। हिकिड़ी भंगियाणी हुई, चंडाल माई, चंडाल माई हुई। उहा वरी माण्हूअ जी खोपड़ीअ में शराब में पकल कुते जो मांस कंहिं कपिड़े सां ढके खणी पई अचे, त साम्हूं वरी ॿियो चंडाल गॾियुसि। चईसि त हू त ॻाल्हाईंदा भेण ईअं कुझु कोन चवंदा आहिनि, हुनखे गार बि ॾींदा आहिनि, घटि वधि बि ॻाल्हाईंदा आहिनि। अड़े छा पई खणी वञी, छो तोखे छा आहे, चई ईअं लिकाए पई खणी वञी, छा आहे, छा रधो अथई? चई ॿियो कुझु न आहे, कुते जो मांस आहे। चई पोइ सुठी शइ आहे या ईअं ई खणी छा ढके ढके पई खणी वञी, ॿियो छा आहे, ॿियो बि कुझु हूंदो? चई न हुनखे शराब में मूं भई रधो आहे। अड़े चई त मांस ज़हर थी वियो हली, त ॻरी ख़तमु थी वेंदो हली, उहो त कोई खाइण जी शइ रही कोन, हाणे त सम्झो खाईंदी त किनु ई खाइणो पवंदई। चई अञा बि ॿियो कुझु आहे? चई ॿिलीअ जी माण्हूअ जी खोपड़ीअ में आहे। अड़े अञा किनो सफ़ा, माण्हूअ जी खोपड़ीअ में रखियल काई शइ खाइबी आहे, किने में किनी थींदी आहे। ईअं ॿी कंहिं खोपड़ीअ में रखो न त वरी बि काई सुठी शइ हूंदी आहे। माण्हूअ जी खोपड़ी केतिरी ख़राबु हूंदी आहे तव्हां ॿुधायो। माण्हूअ जी खोपड़ीअ में हाणे चई अञा बि कुझु आहे? चई न ॿिलीअ जी खल, ॿिलीअ जी खल में ढकियल आहे। चई अञा बि हिनखे ढकी छो थी? चई इन करे थी ढकियां त कंहिं कृतघ्न जी नज़र न पए। चई उहा इन खां बि ख़राबु आहे। ॻाल्हि सम्झाइणी आहे, जेका कृतघ्न जी नज़र आहे उहा इन खां बि ख़राबु आहे। हाणे मुंहिंजे लेखे मां तव्हांखे चंडाल जी ॻाल्हि ॿुधाई न, जेको नाम नथो जपे उहो सभु कृतघ्न आहे। छा चयमि? जेको बि नाम नथो जपे उहो कृतघ्न आहे। मां नथो चवां, शास्त्र जा छा कृतघ्न छाजे करे आहे? छाकाणि त भॻवानु हुन सां हेॾो अहसान कयो, उन अहसान खे अहसान फरामोश बणिजी पियो।
वो एहसान न मञी, उन एहसान के विरोध में भगवान के घटि वधि चवणु लॻो, भगवान के मञण न लॻो, लिखण न लॻो, तो भगवान जो विरोधी थी पियो। माना उन जहिड़ो नीच माण्हू को दुनिया में थी न सघंदो। इन करे एतिरी निंदा लिखियल आहे। छो लिखियल आहे? मन इहा ॻाल्हि काई सम्झ में अचे त असां थोरो भगवान जो भजन करे सघूं, प्रेम सां चओ श्री राम। हर कंहिं ॻाल्हि खे सम्झण लाइ संतनि महात्माउनि कई तरीक़ा, लखे तरीक़ा ॻोल्हिया आहिनि। कोई भी माण्हू जेको आहे माण्हू थी करे ऐं कृतज्ञ न थिए, एहसान ईश्वर जा तो ते तू हिकु भी जेकर न लाए सघी, उन परमात्मा जा तोखे लखे एहसान हिकिड़ो लाए ॾेखार, हिकु एहसान भी लाए न सघे ऐं उन परमात्मा जो वरी नाम भी न जपे, त इहा हिकिड़ी ख़राब में ख़राब ॻाल्हि लिखियल आहे। भई इहा ॾाढी ख़राब ॻाल्हि आहे। कवि साहिब वरी सवल न खरनि में सवाल जिसका दी न, पहिरीं गुरु नानक जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, जिसका सभई गॾिजी चओ, जिसका दिता खाइए, जिसका दिता खाइए, जिस कहिए शाबाश, जिस कहिए शाबाश। भगवान के थोड़ी शाबाश त ॾियो। तव्हांखे अॼु रोटी खाधी आहे न, सभिनी न खाधी आहे, तव्हांखे खाराई अथई। अहिड़ो कोई वक़्तु आयो जे जॾहिं तव्हांखे रोटी भगवान न ॾिनी हुजे, पाण ई न खाओ त ॿी ॻाल्हि आहे, भगवान तव्हांखे खाराई आहे ऐं न खाई ॾिनो अथव, ग्यारस ॿियारस ॾींहुं त वरी ॿरो घणो ॾिनो हूंदव, हा न। कोई खीर, कोई बादाम, कोई पिस्ता, कोई काजू, कोई अखरोट, कोई नेजा, कोई मिठाइयूं, कोई मलाइयूं, कोई खीर, कोई मक्खण, कोई फल, कोई फ्रूट, घणेई कुछ खाधो हूंदो। भगवान एतिरो तव्हांखे ॾिए थो, उनखे हिकु दफ़ो प्रेम सां शाबाश ॾियो, श्री राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। हींअर तव्हां ॿुधो गोविंद के गुण गाते गाते मन को आनंद आता है। मन खे ख़ुशी थिए थी भई असां अहिड़े परमात्मा असां ते थोरो एहसान कयो, असां उन कुझु न कुझु गुण ॻाए सघियासीं। ॿार खे माउ पीउ पालींदो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई ख़ाली ॿारु थोरो कान प्रेम सां खाली मम्मी चए त हल मानस जा हड़ ई दुख लाइ, भगवान जा दुख लाहे जो थोरो खाली श्री राम, श्री राम। और भगवान जा दुख लही वेंदा, जीअं माउ जा दुख न लहंदा आहिनि। छोकिरो खाली चवंदा मम्मी, बसि एतिरे हिकिड़े अखर में तव्हां बि चओ राम। भगवान जा दुख इन खां वधीक ॿियो कहिड़ो कुझु थी सघंदो आहे, पर भाई इहो करिणो ई पवंदो। पर न चओ त कवि साहिब खे सवली सिंधीअ में, कॾहिं कॾहिं सिंधी घर अहिड़ी ॿोली थिए, इन जहिड़ो कोई ॿोली, छो जो असांजे लाइ त ॿी ॻाल्हि थी न सघे न, मदर टंग आहे ऐं दिमाग़ में ईअं घुसंदी आहे फटाफट अखर पाणे सम्झो। जिसका दिया खाते हो उसी को भुलाते हो, खाते हो उसी को बुलाते हो, यही बुरी बात है, यही बुरी बात, यही बुरी बात है, यही बुरी बात। राम तो ए राज दिया, राम तो ए ताज दिया, राम तो ए राज दिया, राम तो ए ताज दिया, सब सुख साज दिया, सब सुख साज दिया, सब सुख साज दिया, सब सुख साज दिया। राम इमदाद किया, राम पहलाज किया, राम इमदाद किया, राम पहलाज किया। उन गाते हैं यही बुरी बात। और जिसका दिया खाते हो उसी को भुलाते हो, जिसका दिया खाते हो उसी को बुलाते हो, यही बुरी बात है, यही बुरी बात, यही बुरी बात है, यही बुरी बात। इन करे साईं जन चंदा कहे टेऊं हरि नाम जपीजे, राम जपन में विलम्ब न कीजे, विलम्ब न कीजे। गुरु नानक साहिब लिखियो आहे भाई राम जप ऐं विलम्ब न कर, तो वरी यादि कान थी अचे, पर भगवान खे यादि कयो। देर बेर छाजी, हाणे खां ई वठी आते भी राम बोलो जाते, जंहिं महिल इहो किया ईंदे वेंदे
मिड़े भगवान जो नाम जपींदा हलूं गुरू जी आसीस थींदी ऐं परमात्मा जो नाम हमेशह असां जपींदा हलूं। ये हिकिड़ी हिकु ॻायां छा ॿी भॼन ई ॻाए हिकु सुठ ॻायूं हा मोहन। हाँ वजह वजह जब गोविंद के गुण गाओगे तब भगवत के मन भाओगे। जब गोविंद के गुण गाओगे तब भगवत के मन भाओगे। जब हृदय हरि बसाओगे तब यम की चोट न खाओगे।